हुस्न ते हो सुहिणा हीअ गज़ल लिखियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं शाहिद जब्बार जोणे जो उम्मीद कयां तो सब खैर खैरियत सां हूंदा ऐं अल्लाह पाक तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। जीअं त मुंहिंजो नओं ईंदड़ एल्बम नंबर 4 जेको साहिल प्रोडक्शन कुनरी मां अनक़रीब रिलीज़ थींदो, जंहिंजी सिलेक्शन जारी आहे, जंहिंजी सिलेक्शन करे रहियो आहे साहिल ख़ासकेली ऐं जिनसार अहमद जोणे जो, जंहिंमें ताउन कयो आहे महर फ़क़ीर, गुलज़ार अली ख़ासकेली ऐं गुलाम हैदर जोणे जो। तव्हां जेके बि दोस्त शाइरी सां ज़ौक़ रखनि था उन्हनि खे अगरि उहे हिन ईंदड़ एल्बम में पंहिंजी सिलेक्शन पंहिंजो सॉन्ग रखाइणु चाहिनि था त ॾिनल नंबरनि ते कॉन्टेक्ट कनि। अनक़रीब रिलीज़ थियण वारो आहे, इन रिकॉर्डिंग थियण वारी आहे। उमेदु कयां थो तव्हां सभिनी खे वणंदो ऐं हिकु दफ़ो वरी रिक्वेस्ट कंदुसि त जेके दोस्त आहिनि जेके हिन में शामिलु थियणु चाहिनि था असांजे हेठि ॾिनल नंबरनि ते राब्तो करे सघनि था। वॾी महिरबानी, अलाह कंदो सभु ख़ुशि हूंदा। दुआउनि में यादि।